ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ है 13/12/2024। मिठा मिठा भावदर चवंदा मीठे मीठे ॿार पंहिंजे लक्ष्य ऐं लक्ष्यदाता बाप खे यादि करो त दैवी गुण अची वेंदा। कंहिंखे दुख ॾियणु ग्लानी करणु इहे सभु आसरी अवगुण आहिनि। प्रश्न बाप जो तव्हां ॿारनि जे मथां ॾाढो प्यारु आहे, उनजी निशानी छा आहे? उत्तर बाप जी जो मिठी मिठी शिक्षायूं मिलंदियूं आहिनि, इहे शिक्षायूं ॾियण ई उन्हनि जी ऊचे प्यार जी निशानी आहे। बाप जी पहिरीं शिक्षा आहे मिठा ॿार श्रीमत जे बग़ैर कोई उल्टो सुल्टो कर्म न करिणो आहे न। बाबा जी पहिरीं शिक्षा छा आहे? श्रीमत जे बग़ैर कोई उल्टो सुल्टो कर्म न करिणो आहे। तव्हां स्टूडेंट आहियो, तव्हांजे हथ त पंहिंजे हथ में कॾहिं बि लॉ न उठाइणो आहे। तव्हां पंहिंजे मुख सां सदैव रतन कढो, पथर न। तव्हां स्टूडेंट आहियो, तव्हांखे पंहिंजे हथ में कॾहिं लॉ न उठाइणो आहे। तव्हां पंहिंजे मुख सां सदैव रतन कढंदा रहो। कोई कुझु बि चए, असांखे कॾहिं लॉ न उठाइणो आहे, पथर न कढणा आहिनि। ओम शांति। बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। हाणे हिननि खे लक्ष्मी नारायण खे सुठी रीति ॾिसंदा आहियो। इहा आहे एम ऑब्जेक्ट, अर्थात तव्हां हिन घराने जा हुयो। केतिरो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न, इन करे घड़ी घड़ी हिनखे ॾिसणो खपे। असांखे अहिड़ो ठहिणो आहे। इन्हनि जी महिमा त सुठी रीति ॼाणंदा आहियो। इहे पॉकेट में रखण सां ई ख़ुशी रहंदी। अंदर में दुविधा जो रहंदी आहे, उहो न रहणी खपे। इन्हनि खे देह अभिमान चइबो आहे। देही अभिमानी हुजे, देही अभिमानी थी हिन लक्ष्मी नारायण खे ॾिसंदव त सम्झंदव असां अहिड़ा ठहूं था त ज़रूरु इन्हनि खे ॾिसणो पए। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांखे अहिड़ो ठहिणो आहे न। असांखे कहिड़ो ठहिणो आहे, उहो एम ऑब्जेक्ट पॉकेट में पई रहे। मध्याजी भव इनखे ॾिसो, यादि करो। दृष्टांत ॿुधाईंदा आहिनि न, उन्हनि सोचियो मां बैस आहियां त उहो पंहिंजे खे बैस ई सम्झणु लॻी वियो। तव्हां ॼाणंदा आहियो इहो असांजो एम ऑब्जेक्ट आहे, इहो ठहिण जो आहे। कीअं ठहींदासीं? बाप जी यादि सां। हर हिकु पाण खां पुछे, बराबरि असां हिननि खे ॾिसी बाप खे यादि कंदा आहियूं। इहे त सम्झायो न, बाबा असांखे देवता ठाहींदा आहिनि। जेतिरो थी सघे यादि करिणो आहे। इहे त बाप चईंदा आहिनि कि निरंतर यादि रही न सघंदी आहे, परंतु पुरुषार्थ करिणो आहे। भल गृहस्थ व्यवहार में रहंदे कार्य कंदे उहे इन्हनि खे लक्ष्मी नारायण खे यादि कंदव त बाप ज़रूरु यादि ईंदो। बाप खे यादि कंदव इहे ज़रूरु यादि पईंदो। मतिलबु इन्हनि खे ॾिसी बाप यादि अचे, बाप खे यादि करे इन्हनि जी यादि अचे। मतिलबु अहिड़ो ठहिणो आहे, असांखे अहिड़ो ठहिणो आहे। इहे सॼी ॾींहुं धुन लॻी रहे त पोइ हिकु ॿ जी ग्लानी कॾहिं कंदव ई न। इहे अहिड़ो आहे, फलानो अहिड़ो आहे, जो हिन ॻाल्हियुनि में लॻी वेंदा आहिनि, उहे ऊच पद न पाए सघंदा आहिनि। इहे ई रहिजी वेंदा आहिनि। केतिरो सहज करे सम्झाइबो आहे न। इन्हनि खे यादि करो, बाप खे यादि करो त तव्हां इहा ई ठही वेंदा। हिते त तव्हां साम्हूं वेठा आहियो। सभिनि जे घर में लक्ष्मी नारायण जो चित्र हुजणो खपे। केतिरो एक्यूरेट चित्र आहे न। इन्हनि खे यादि कंदव त बाबा बि यादि ईंदो। सॼो ॾींहुं ॿियो ॻाल्हियुनि जे बदिले इहे ई ॿुधाईंदा रहो, फलानो अहिड़ो आहे, ईअं आहे। ईअं कंहिंजी निंदा करणु, इनखे दुविधा चइबो आहे। तव्हांखे पंहिंजी दैवी बुद्धि ठाहिणी आहे। कंहिंखे दुख न ॾियणो आहे, ग्लानी न करणी आहे, चंचलता न करणी आहे। अगरि इहे सुभाउ आहे त उनखे बदिली करो। इन में त अधु कल्प असां रहिया आहियूं न। हाणे तव्हां ॿारनि खे केतिरी मिठी शिक्षा मिलंदी आहे। हाणे असां ॿारनि खे केतिरी मिठी शिक्षा मिलंदी आहे न। इन्हनि सां ऊच प्यार ॿियो कोई प्यारो, इन्हनि सां ऊच प्यार ॿियो कोई हूंदो ई न आहे। कि बाबा जी जो मिठी मिठी शिक्षायूं असांखे मिलंदियूं आहिनि, इहो ई प्यार आहे।
कोई बि उल्टो सुठो कमु श्रीमत बग़ैर न करिणो आहे असांखे। कोई बि उल्टो सुल्टो कमु श्रीमत बग़ैर न करिणो आहे। बाप ध्यान जे लाइ बि डायरेक्शन ॾींदा आहिनि कि सिर्फ़ु भोग लॻाए करे अचो। बाबा इहे थोरी चईंदा आहिनि कि वैकुंठ में वञो, रास विलास आदि करो, ॿी जॻह वियो त सम्झो माया जी प्रवेशता थी वई। माया जो नंबर 1 कर्तव्य ई आहे पतित ठाहिणु। बेक़ाइदे चलण सां नुक़सानु ॾाढो थींदो आहे। थी सघंदो आहे पोइ काड़ी कड़ी सज़ा बि खाइणी पए। अगरि पंहिंजे खे संभालंदव न त सज़ा खाइणी पवंदी। बाप सां गॾु पोइ धर्मराज बि आहे न, उन्हनि वटि बेहद जो हिसाब किताब रहंदो आहे। रावण जी जेल में केतिरा वर्ष सज़ायूं खाधियूं, इहा दुनिया में केतिरो अपार दुख आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि ॿियो सभु ॻाल्हियूं भुलिजी हिकु मूंखे यादि करो। ॿियो सभी दुविधाऊं अंदर सां कढी ॾियो। इहे अहिड़ो आहे, इहे हीअं न कंदो आहे, इहे फलानो आहे, सभु सुठा आहिनि, सभु सुठा थी वेंदा। विकार में केरु वठी वेंदो आहे? माया जो भूत। तव्हांजी एम ऑब्जेक्ट आहे ई इहा राजयोग आहे न। बाप खे यादि करण सां इहो वरसो मिलंदो त इहे धंधे में लॻी वञिणो खपे। किचिड़ो सॼो अंदर खां कढी ॾियणो खपे। माया जी पराकाष्ठा बि ॾाढी कड़ी आहे, परंतु उन्हनि खे उड़ाइणो रहणो आहे न। माया जी पराकाष्ठा बि ॾाढी कड़ी आहे, परंतु उन्हनि खे उड़ाईंदा रहणो आहे। जेतिरो थी सघे याद जी यात्रा में रहणो, जेतिरो थी सघे असांखे याद जी यात्रा में रहणो आहे। बाबा खे यादि कंदा रहो। हाणे त निरंतर यादि थी न सघे, आख़िरीन ताईं बि ईंदव तॾहिं ई ऊच पद पाईंदव। आख़िरीन ताईं निरंतर ईंदासीं जॾहिं असां निरंतर बाबा जी यादि रहे तॾहिं ऊच पद पाए सघंदासीं। अगरि अंदरि दुविधा ख़राबु ख़्यालात हूंदा त ऊच पद न मिली सघंदो। माया जे वश थी करे ई हार खाईंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार गंदे काम सां हार न खाओ, काम विकार सां हार न खाओ। निंदा आदि कंदा आहिनि त तव्हांजी ॾाढी बुरी गति थी वेंदी आहे। हाणे दुर्गति थींदी आहे त बुरे कर्म न करो। बाबा ॾिसंदा आहिनि माया जे गले ताईं ग्राह हप करे वरितो अथई, पतो ई न पवंदो आहे। ख़ुदि सम्झंदा आहिनि असां ॾाढो सुठो हलूं था, परंतु न। बाबा सम्झाईंदा आहिनि मनसा वचा कर्मणा मुख सां रतन ई कढणा खपनि। गंदी ॻाल्हियूं करणु पथर आहिनि। हाणे तव्हां पथर सां पारस ठहींदा आहियो त मुख सां कॾहिं बि पथर न निकिरणो खपे। बाबा खे त सम्झाइणो पवंदो आहे। बाबा जो त हक़ आहे न ॿारनि खे सम्झाइणु। ईअं त न भाउ खे सावधानी ॾींदो। टीचर जो कमु आहे शिक्षा ॾियणु, है न। भले भाउ होशियार थी विया आहिनि, लेकिन बाबा त चईंदा आहिनि न मां अंत ताईं तव्हांखे पढ़ाईंदुमि। त टीचर जो ई कमु आहे शिक्षा ॾियणु। इन करे रोज़ु टीचर जी मुरली ॿुधणी खपे। उहो कुझु बि चई सघंदा आहिनि। स्टूडेंट खे हथ में लॉ न उठाइणो, मतिलबु कंहिंजी कोई ॻाल्हि थी वञे त असां कंहिंखे न चऊं, बाबा खे रिपोर्ट करो। बाबा कुझु बि उन्हनि खे चई सघंदा आहिनि, है न। त असांखे बाबा खे रिपोर्ट करणी आहे। बाबा टीचर कुझु बि चई सघंदा आहिनि न। टीचर जो कमु आहे शिक्षा ॾियणु। बाबा सम्झाए सघंदा आहिनि, बाक़ी ॿारनि खे त बाप जो डायरेक्शन आहे हिकु बाप खे यादि करो। तव्हांजी तक़दीर हाणे खुली आहे। श्रीमत ते न हलण सां तव्हांजी तक़दीर बिगड़ी पवंदी आहे, पोइ ॾाढो पछताइणो पवंदो आहे। बाप जी श्रीमत ते न हलण सां हिकु त सज़ायूं खाइणियूं पवंदियूं आहिनि, ॿियो पद बि भ्रष्ट थी वेंदो आहे। जन्म जन्मांतर कल्प कल्पांतर जी बाजी आहे न, बाबा चवनि था। बाप अची करे पढ़ाईंदा आहिनि त बुद्धि में रहणो खपे। बाबा असांजो टीचर आहे जंहिंसां इहा नई नॉलेज मिलंदी आहे कि पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा ऐं परमात्मा जो मेलो आहे न, 5000 वर्ष पोइ मिलंदा आहियूं।
हिन में जेतिरो वर्स वठणु चाहियो वठी सघंदा आहियो, न त ॾाढो पछताईंदव रोईंदव। सभु साक्षात्कार थींदो। स्कूल में ॿार ट्रांसफ़र थींदा आहिनि त पिछाड़ी में वेहण वारनि खे सभु सभई ॾिसंदा आहिनि। हिते बि ट्रांसफ़र थींदा आहियो न, तव्हां ॼाणंदा आहियो हिते शरीर छॾे करे पोइ असां वञी करे सतयुग जो प्रिंस जे कॉलेज में भाषा सिखंदासीं। उतां जी भाषा त सभिनि खे पढ़णी पवंदी आहे, मदर लैंग्वेज आहे न। ॾाढनि में पूरो ज्ञान आहे, पोइ पढ़ंदा बि न आहिनि रेगुलर। हिकु ॿ बार मिस कयो त आदत पइजी वेंदी आहे मिस करण जी। संग आहे माया जे मुरीद जो। शिव बाबा जे मुरीद थोड़े आहिनि, माया जा मुरीद ॾाढा आहिनि। बाक़ी सभु माया जा मुरीद आहिनि। त शिव बाबा जे मुरीद ठहींदा आहिनि त माया सहन न करे सघंदी आहिनि, इन करे संभाल ॾाढी करणी आहे। छी गंदा मनुष्यनि सां ॾाढी संभाल रखणी आहे। हंस ऐं बगुला आहे न, बाबा रात जो बि शिक्षा ॾिनी हुई। सॼे ॾींहुं कोई न कोई जी निंदा करणु, पर चिंतन करणु, हिनखे कोई दैवी गुण न चईंदासीं। देवताएं अहिड़ो कमु न कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि बाप ऐं वर्से खे यादि करो, पोइ बि निंदा कंदा रहंदा आहिनि। असां कुझु ॾेखारे में ॾिए थो ॿुधाए, पहिरियों त बाबा चईंदा आहिनि ॾिस अहिड़ी ॻाल्हियूं ॾिसंदे वे न ॾिसो, ॿुधंदे वे न ॿुधो। पर तव्हां सम्झो था असांखे यज्ञ जी संभाल करणी आहे, है न। कई ॿार हूंदा आहिनि की सोचंदा आहिनि असांखे त यज्ञ जी संभाल करणी आहे त असांखे त चइणो पवंदो। त ठीकु आहे, हिकु वॾे खे इशारो ॾियो, तव्हां छो था हुनजे बारे में सोचो। वॾो बि बाबा खे ॿुधाए, मुरली में हुन ॿार खे विहारे, बाबा मुरली में आप ही सावधानी ॾेई छॾंदा आहिनि। निंदा त जन्मांतर कंदा आहियो न, दुविधा अंदरि रहंदी आहे की इहे बि अंदरि मारामारी आहे। मुफ़्त पंहिंजो खून कंदा आहिनि, इहे सोचे ये कर्म अहिड़ा कर्म कंदे कंदे बाबा चवनि था की ॿार मुफ़्त पंहिंजो खून कंदा आहिनि। ॾाढनि खे घाटो विझंदा आहिनि, फलानो अहिड़ो आहे, इन में तव्हांजो छा थो वञे, है न। सभिनि जो सहायक त हिकु बाप ई आहे न, कोई कहिड़ो बि हुजे। ॾिसो बाबा केॾो सावधानी सां, हिन में तव्हांजो छा थो वञे। हाणे त श्रीमत ते हलणो आहे। मनुष्य मत त ॾाढो गंदो ठाहे ॾींदी आहे, हिक ॿिए जी ग्लानी कंदा रहंदा आहिनि। ग्लानी करणु इहा माया जो भूत आहे, इहा आहे ई पतित दुनिया। तव्हां सम्झंदा आहियो असां हाणे पतित खां पावन ठहूं था त इहा ॾाढी वॾी ख़बरदारी रखणी आहे। इहे ख़राबियूं आहिनि। हाणे असां पावन ठहूं था त इहे सभु ॻाल्हियूं जो बि बाबा ॿुधाइनि था, निंदा करणु, ग्लानी करणु, इहे ख़राबियूं आहिनि। सम्झाइबो आहे न, अॼु खां पंहिंजो कन पकड़णो खपे। कॾहिं अहिड़ो कर्म न कंदासीं। कुझु बि अगरि ॾिसंदव त बाबा खे रिपोर्ट करणी आहे। तव्हांजो छा वेंदो आहे, तव्हां हिक ॿिए जी ग्लानी छो कंदा आहियो। बाप ॿुधंदो त सभु कुझु आहे न। बाप जी कन ऐं अखियुनि जो, बाबा हिन कननि ऐं अखियुनि जो लोन वरितो अथई। बाबा बि ॾिसंदा आहिनि त इहे दादा बि ॾिसंदा आहिनि। चलन वातावरण त कोई जो बिल्कुलु ई बेक़ाइदे आहे। जंहिंजो बाप न हूंदो आहे न, उन्हनि खे छोरा चइबो आहे। उहे पंहिंजे बाप खे बि न ॼाणंदा आहिनि, यादि बि न कंदा आहिनि। सुधरण बदिले ॿियो ई बिगड़ी वेंदा आहिनि, इन करे पंहिंजो ई पद गवाईंदा आहिनि। श्रीमत ते न हलंदव त छोरा थिया न। माउ बाप जी श्रीमत ते न हलंदा आहिनि। तत्व में मातेश्वर पिता बंधु आदि बि ठहींदा आहिनि, परंतु ग्रेट ग्रैंड फादर ही न, त मदर पोइ काथां का हूंदी।
इन जी बि बुद्धि एतिरी बि बुद्धि न आहे। ये जो बाबा लाइन ॿुधाई न, तत्व में मातेश पिता बंधु सखा, त अगरि ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर ई न आहे त मदर पोइ किथां ईंदी। माया बुद्धि हिकदमि फेराए ॾींदी आहे। बेहद जे बाप जी आज्ञा न मञंदा आहिनि त दंड पइजी वेंदो आहे, जरा बि सदगति न थींदी आहे। बाप ॾिसंदा त चईंदा आहिनि न, बाप ॾिसंदा त आहिनि त चईंदा आहिनि हिननि जी छा बुरी गति थींदी। इहे त टांगर अक जा फूल आहिनि जेके कोई बि पसंदि न कंदो आहे। त सुधरणो खपे न, न त पद भ्रष्ट थी वेंदो, जन्म जन्मांतर जे लाइ घाटो पइजी वेंदो आहे। जन्म जन्मांतर जे लाइ घाटो पइजी वेंदो आहे। परंतु देह अभिमानियुनि जी बुद्धि में वेंदो ई न आहे। आत्म अभिमानी ही बाप सां लव करे सघंदा आहिनि। आत्म अभिमानी ही बाप सां लव करे सघंदा आहिनि। बलियारी वञणु कोई मासी जो घर थोरी आहे न। बाबा चई न, मूंसां लव करणु, मुंहिंजी सर्विस करण सां ही ऊच पद पे पाईंदो। छो जी जेतिरो बाबा सां लव हूंदो ओतिरो बाबा जे संग जो रंग लॻंदो। बाबा जी सर्विस कंदासीं त धन इकठो थींदो न। जेतिरो ज्ञान गुण शक्ति बांटंदासीं ओतिरी इकट्ठी थींदी आहिनि। उन अनुसार असांखे सत्युग में रतन मिलंदा। त बाबा चवनि था आत्म अभिमानी ही बाप सां लव करे सघंदो आहे। त इहे असांखे सदा यादि रखिणो आहे कि कॾहिं बि देह अभिमान जे वश थी करे कोई बि कर्म न करिणो आहे। बलियारी वञणु कोई मासी जो घर न आहे। वॾा वॾा माण्हू बलियारी वञी न सघनि, उहो बलियारी वञण जो अर्थ बि न सम्झंदा आहिनि। हृदय विधिवरण थींदो आहे, ॾाढा बंधन मुक्त बि आहिनि। ॿार आदि कुझु बि न आहे, चईंदा आहिनि बाबा तव्हां ई असांजो सभु कुझु आहे। अहिड़े मुख सां चईंदा आहिनि, परंतु सच न, बाप सां बि कूड़ ॻाल्हाए ॾींदा आहिनि। बलियारी विया त पंहिंजो ममत्व कढी ॾियणो खपे न। हाणे त पिछाड़ी आहे त श्रीमत ते हलणो खपे। मिल्कियत आदि में बि ममत्व निकिरी वञे। ॾाढा आहिनि अहिड़ा बंधन मुक्त। शिव बाबा खे पंहिंजो ठाहियो आहे, एडॉप्ट कंदा आहिनि। इहे असांजो बाप टीचर सतगुरु आहे। असां उन्हनि खे पंहिंजो ठाहींदा आहियूं, उन्हनि जी पूरी मुल्कियत वठण लाइ। असां बाबा खे पंहिंजो ठाहींदा आहियूं श्री बाबा जी पूरी मिल्कियत वठण लाइ, मतिलबु पूरो ज्ञान गुण शक्ति वठण लाइ न। असां त बाबा खे पंहिंजो ठाहियो आहे श्री असांखे बाबा सां सुठो लॻंदो आहे। बाबा जो ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, बाबा जीअं जीवन जीअण सेखारींदा आहिनि, उहो सुठो लॻंदो आहे न। बाक़ी हा, वरसो त मिलंदो ई सही। जो ॿार ठही आहे उहो घराने में ज़रूरु ईंदा, परंतु पोइ बि पद केतिरो आहे, केतिरी दास दासियूं आहिनि न, हिकु ॿ ते हुकुम हलाईंदा आहिनि। दासियुनि में बि नंबरवार ठाहींदा आहिनि। रॉयल घराने जे ॿाहिरां जी दास दासियूं त रॉयल घराने में ॿाहिरां जी दास दासियूं त न हूंदियूं न। त बाप जा ठहिया जो उन्हनि जो ठहिणो पए। जो बाप जा ठहिया आहिनि उन्हनि खे ई ठहिणो आहे दास दासी। मतिलबु हुतां जी दास दासियूं हिन समय बाबा जे ज्ञान में हलंदी हूंदियूं, लेकिन धारणा न कंदी हूंदियूं ऐं विघ्न विझंदी हूंदियूं। अहिड़ा ॿार आहिनि जंहिंमें पाई जो बि अकल न आहे। बाबा ईअं त चईंदा न आहिनि कि मम्मा खे यादि करो या मुंहिंजे रथ खे यादि करो। बाबा त चईंदा आहिनि मामिकम यादि करो, देह जे सभु बंधन छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झो। बाप सम्झाईंदा आहिनि कि प्रीत रखणी आहे त हिक सां रखो, तॾहिं बेड़ो पार थींदो न। बाप सम्झाईंदा आहिनि कि प्रीत रखणी आहे त हिक सां रखो, तॾहिं बेड़ो पार थींदो। हिकु बाप सां प्रीत रखो। ॿिया बि वीचार ईंदा रहंदा, लेकिन असांखे उन्हनि ते ध्यानु न ॾियणो।
बाप जी डायरेक्शन ते हलो। मोहनजीत राजा जी कथा आहे न, पहिरियों नंबर में आहिनि ॿार त मिल्कियत जो मालिक ठहिणो आहे। स्त्री खे हाफ पार्टनर, स्त्री त हाफ पार्टनर आहे, ॿार त फुल मालिक ठही वेंदा आहिनि। त बुद्धि हुन तरफ़ वेंदी आहे। बाबा खे फुल मालिक ठाहींदा त इहे सभु कुझु तव्हांखे ॾेई छॾींदा। अगरि असां बाबा खे फुल मालिक ठाहींदासीं न, बाबा खे हिन समय फुल जेको बि तव्हांजो कुझु आहे हुनजो मालिक ठाहियो त इहे सभु कुझु तव्हांखे ॾेई छॾींदा। लेन देन जी ॻाल्हि न आहे, इहा त सम्झ जी ॻाल्हि आहे। भले तव्हां ॿुधंदा आहियो, पोइ ॿिए ॾींहुं सभु भुलिजी वेंदा आहियो। बुद्धि में रहंदो त ॿिए ॾींहं खे ॿियनि खे बि सम्झाए सघंदा, है न। अगरि असां ध्यान सां न ॿुधंदासीं त ॿिए ॾींहुं भुलिजी वेंदासीं, पोइ ॿियनि खे कीअं सम्झाईंदासीं। हूंदो बुद्धि में त सम्झाए सघंदासीं न। बाबा खे यादि करण सां त स्वर्ग जा मालिक ठही वेंदव। इहे त ॾाढो सहज आहे। मुख हलाईंदा रहो, एम ऑब्जेक्ट ॿुधाईंदा रहो। विशाल बुद्धि त झटि सम्झदा। अंत में इहे चित्र आदि ही कमु ईंदा। हिन में सॼो ज्ञान भरियलु आहे। लक्ष्मी नारायण राधे कृष्ण जो आपस में छा संबंध आहे, इहे कोई ॼाणंदा ई न आहिनि। लक्ष्मी नारायण त ज़रूरु पहिरियों प्रिंस हूंदा न, बेगर टू प्रिंस, प्रिंस टू बेगर टू किंग न चईंदासीं, बेगर टू प्रिंस। पहिरियों त राधे कृष्ण हूंदा न, प्रिंस खां पोइ किंग ठाहींदो न। इहा ॾाढी सहज आहे, परंतु माया कोई खे पकड़े वठंदी आहे। कंहिंजी निंदा कराइण, ग्लानी कराइण, इहे बुरी आदतियूं आहिनि। त कोई कम जा ई न आहिनि। बाबा खे कॾहिं यादि ई न कंदा आहिनि, हिक ॿिए जी ग्लानी करण जो धंधो कंदा रहंदा आहिनि। त बाबा चई न, दासासी बि अंदरां वारियूं ई ठहींदियूं न, ॿाहिरां वारी थोरी ठहींदियूं। त जॾहिं बि तव्हांजे आसपास कोई बि हीअं करे थो, थींदो आहे न, माण्हू चवंदा आहिनि कि अरे हीअ दीदी बि हीअं थी करे, है न। सेंटर वारी दीदी इंचार्ज बि हीअं थी करे, त सभु थोरी महाराज महारानी ठहींदा। भले हिते सेंटर इंचार्ज आहे, लेकिन अगरि चलन ठीकु न आहे त उहो थोरी राजा रानी ठहींदा। इहो माया जो पाठ आहे। बाप जो पाठ त बिल्कुलु ई सिधो आहे। पिछाड़ी में सन्यासी आदि वेंदा ईंदा, चईंदा कि ज्ञान आहे त बीके में आहे। कुमार कुमारियूं त पवित्र हूंदा ई आहिनि, प्रजापिता ब्रह्मा जा ॿार आहिनि। असां में कोई ख़राबु ख़्यालात बि न अचिणो खपे। ॾाढनि खे अञा बि ख़राबु ख़्यालात ईंदा आहिनि, पोइ हिन जी सज़ा बि ॾाढी कड़ी आहे, है न। बाबा ॾाढनि खे हाणे बि अहिड़ा ख़्यालात ईंदा। बाबा सम्झाईंदा त ॾाढो आहिनि। अगरि कुझु चाल तव्हांजी पोइ ख़राबु ॾिठी त हिते रही न सघंदव। थोरी सज़ा बि ॾियणी हूंदी आहे, तव्हां लाइक़ु न आहियो न। पोइ अहिड़े ॿारनि खे थोरी सज़ा बि ॾियणी पवंदी आहे। बाप खे ठगंदा आहियो, तव्हां बाप खे यादि करे न सघंदव, थोरी सज़ा बि ॾियणी पवंदी आहे। तव्हांजी पोइ ख़राबु ॾिठी त हिते रही न सघंदव, मतिलबु बाबा जे घर थोरी सज़ा बि ॾियणी पवंदी आहे। तव्हां लाइक़ु न आहियो, बाप खे ठगंदा आहियो, तव्हां बाप खे यादि करे न सघंदा आहियो। अवस्था सॼी किरी पवंदी आहे। अवस्था किरण ई सज़ा आहे, है न। भले ॿाहिरि बाबा हूंदो आहे न भई, लेकिन असांजी अवस्था कहिड़ी आहे। बाबा चवनि था अवस्था किरण ई सज़ा आहे। श्रीमत ते न हलण सां पंहिंजो पद भ्रष्ट करे ॾींदा आहिनि। बाबा जे डायरेक्शन ते न हलण सां ॿियो ई भूतनि जी प्रवेशता थींदी आहे। बाबा खे त कॾहिं कॾहिं ख़्यालात ईंदा आहिनि, किथे वॾी कड़ी कड़ी सज़ायूं हाणे ई शुरू न थी वञनि। बाबा खे ख़्यालात ईंदा आहिनि कि किथे वॾी वॾी सज़ायूं हाणे ई शुरू न थी वञनि। सज़ायूं बि ॾाढियूं गुप्त हूंदियूं आहिनि, किथे कड़ी पीड़ा न अचे। अंदरि पीड़ा थींदी आहे न, इंसानु रही न सघंदो आहे। ॾाढा किरदा आहिनि, सज़ा खाईंदा आहिनि।
बाबा त सभु इशारे में सम्झाईंदा आहिनि, पंहिंजी तक़दीर खे लकीर ॾाढो लॻाईंदा आहिनि, इन करे बाप ख़बरदार कंदा रहंदा आहिनि। हाणे गफ़लत करण जो समय न आहे, पंहिंजे खे सुधारो, अंत घड़ी अचण में कोई देरी न लॻंदी, अंत घड़ी अचण में कोई देरी न लॻंदी। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कोई भी बेक़ाइदे श्रीमत जे विरुद्ध चलन न हलणी आहे, स्वयं खे स्वयं ही सुधारणो। छी गंदा मनुष्यनि सां पंहिंजी संभाल कंदा हलो, छी गंदे मनुष्यनि सां पंहिंजी संभाल करो पियो आहे। बंधन मुक्त आहे त पूरो बलिहारी वञिणो आहे, पंहिंजो ममत्व कढी ॾियणो, कॾहिं बि कंहिंजी निंदा या परचिंतन न करणो। असांखे गंदे ख़राब ख़्यालात सां स्वयं खे मुक्त रखणो आहे। वरदाना समृद्ध स्थिति जो स्विच ऑन करे व्यर्थ जे अंधकार के समाप्त करण वारा अव्यक्त फरिश्ता। जीअं स्थूल लाइट जो स्विच ऑन करण सां अंधकार समाप्त थी वेंदो आहे न, ईअं समृद्ध स्थिति आहे स्विच। समृद्ध स्थिति छा आहे? स्विच। हिन स्विच खे ऑन करो त व्यर्थ जो अंधकार समाप्त थी वेंदो। पंहिंजी शक्तिशाली स्थिति खे इमर्ज या पंहिंजी शक्तिशाली स्थिति जो स्विच ऑन करो त व्यर्थ जी अंधकार ख़त्म थी वेंदो। हिकु व्यर्थ संकल्प खे समाप्त करण में महिनत लॻंदी आहे। जॾहिं स्थिति समृद्ध थी वेंदी त मादानी वरदानी ठही वेंदा। शिव जी दाता जो अर्थ ई आहे समृद्ध। समृद्ध ही ॾेई सघंदो आहे, ऐं जिते समृद्ध आहे उते व्यर्थ ख़त्म थी वेंदो आहे। त इहे ई अव्यक्त फरिश्ते जो श्रेष्ठ कार्य आहे। छा कार्य आहे अव्यक्त फरिश्ते जो? कि सदा पंहिंजी समृद्ध स्थिति में स्थित रही करे व्यर्थ खे समाप्त करणु ऐं महादानी वरदानी ठहिणु, दाता ठहिणु। दाता कॾहिं ठही सघंदासीं? जॾहिं असां शक्तिशाली स्थिति में स्थित थी करे व्यर्थ खे समाप्त करे सघंदासीं। स्लोगन आहे, सत्यता जे आधार से सर्व आत्माउनि जे दिल जी दुआयूं प्राप्त करण वारा भाग्यवान आत्मा ठहूं। सत्यता जे आधार ते सर्व आत्माउनि जे दिल जी दुआयूं प्राप्त करण वारा भाग्यवान आत्मा ठहूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।